अस्सलामुअलैकुम साहब। वालेकुम सलाम। खुशा शुक्र आहे सब ख़ैर। तो वारो पी ओॾे कमु पियो करे कबाड़ खाने में गंद कचरो आहे ॾाढो खंघे बि पियो बाबा। कबाड़ खाने में तो कम करे? हा साईं। चाचा तो केतिरा दवा चवा कम ते न अच बीमार माण्हू आहे। अबा पुट तोखे शाबस आहे, भला कमु न कयां त ॿियो मां छा कयां पुटड़ा। पंहिंजे रगनि मां कमु निकिरे त भलो आहे न। अलाह साईं कंहिंजो मोहताज न करे। जेको बि हिन पोढ़नि हंधनि मां निकिरे मां पाण कंदुसि। अबा तुंहिंजी महिरबानी पुटड़ा, तुंहिंजी महिरबानी। अबा हाणे पुटड़ा ॻाल्हि ॿुध, मूंखे पाणी टुकड़ो पीआर त पोइ कम खे वरी शुरू कयो। पाणी पीआर अबा। पापा ही तू छा थो करे हिन गंद कचरे में? अबा ॻाल्हि त ॿुध, जे मां कमु न कंदुसि त हे जेके मुंहिंजा पोढ़ा हॾ आहिनि इहे मुंहिंजा वेहिजी वेंदा बचा। जेकॾहिं कमु कयां थो त मानड़ी वणे थी, पाणी वणे थो। यार मां हलण टुलण जहिड़ो आहियां न त वेहिजी वेंदुसि। बाबा मुंहिंजे हिन हथनि खे ॾिस, बेली कमु न कर। तोखे मां मना कयमि, कॾहिं सब्जी तो विकिणे रेड़ीअ ते, वरी उनखां मना थो कयां त कॾहिं लोहो पुराणो तो विकिणे रेड़ीअ ते। बाबा मां हाणे ऑफिसर थी वियो, माण्हू मुंहिंजे मथां टोंकू था करनि। छो थो बेली मुंहिंजी बेइज़ती कराई तूं? मां रस्ते ते बीठो आहियां त मूंखे नादर मिलियो। यार तुंहिंजो पीउ त हुन प्लास्टिक में कमु थो करे, कचरे में बीमार थी पवंदो। बेली अलाह खे मन, हल हाली घर। बाबा अलाह तोखे वधायो आहे। तूं वञी पंहिंजे बचड़नि सां ख़ुशि रहो, उन्हनि जी हिफ़ाज़त कर। मूंखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे। मां पंहिंजे उन कखावनि घरनि में सही आहियां। बाबा मूंखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे पुटड़ा। बाबा मां पंहिंजे बच्चनि सां ख़ुशि आहियां ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, ऐं तुंहिंजूं जेके बि ज़रूरतूं आहिनि मां पूरियूं कंदुसि। बाबा तूं हल मूंसां, हल घर हली वे, हल पंहिंजे घर हली वे, उथ हल। पुट तबियत मज़े ते न आहे। ओबा ॾाढी तकलीफ़। मां डॉक्टर ॾे वियो हुउमि। डॉक्टर मूंखे हे पर्चो ॾिनो, चयईं त चाचा जेकॾहिं तूं हीअ दवा इस्तेमालु कंदे न त अलाह कंदो तूं ख़ुशि थी वेंदे। मूंखे हीअ दवा आणे दे पुट। बाबा ही त महांगियूं दवायूं आहिनि, साबी ही महीने जी दवा लिखी अथई। बाबा एतिरा पैसा मूं वटि किथे आहिनि? बाबा एतिरो त सोच, मुंहिंजी नई नई नौकिरी आहे, हिकु घर जा मुंहिंजा ख़र्च आहिनि, मुंहिंजा बच्चा जेको आहे पब्लिक स्कूल में पढ़नि था, उन्हनि जूं फीसियूं आहिनि, ॿिया घर जा ख़र्च आहिनि, या मां तुंहिंजी दवायूं पूरियूं कयां? बाबा मूंखे त तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे नथी। अलाह भलाई कंदो, बसि सब्र कर, अलाह अलाह कर, निमाज़ पढ़, पाणी अलाह कंदो ठीकु थी वेंदे। मां हलाए थो। हा पुट ठीकु आहे, तूं वञ। मूंखे बाक़ी वठी कम तो छो आहे? मां उहो कमु कयां पियो, उहो बहितरु हो पंहिंजे हॾड़नि मां निकिरे पियो। हाणे मां पाण दवा ते बींदुसि। हाणे मां पाण दवा ते हाणे मां पाण दवा ते
बाबा मुझे ने हथन खे दिस बेली कम न कर तोखे मां मना कयमि कॾहिं सब्जी तो विकिणे रेड़ीअ ते वरी उन खां मना तो कहे त कॾहिं लोह पुराणो तो विकिणे रेड़ीअ ते बाबा मां हाणे ऑफिसर थी वियो माण्हू मुंहिंजे मथां टोंकू था करनि छो थो बेली मुंहिंजी बेइज़ती कराई तूं ओ मुंहिंजा अल्लाह कंहिंजे मोथाजीअ खां बच ओ मुंहिंजा पुटड़ा जाते बि हुज तूं ख़ुशि हुज मुंहिंजो अल्लाह मस्त हिन पीढ़ीअ में अदा अली गुआर तू हिन हाल में हिते छा थो करे तू बीमार माण्हू आहे घर में आराम कर न अदा वरियल दवा खपी वई दवा वठण पियो वञा मां त यार हाणे हली बि नथो सघां तू परवाह न कर ही पर्चो मूंखे ॾे सम्झई मां तुंहिंजे लाइ दवा वठी थो अचां भला यार जे कमु न ईंदो त ॿियो केरु ईंदो पर ॻाल्हि ॿुध मुंहिंजे पुट खे ख़बर न पई तूं दिलि जाए कर मां एतिरो वयल न आहियां जो तुंहिंजे पुट खे चवंदुमि त मां दवा वठी ॾींदुमि अबा पुट अची वया अल्लाह तोखे आंदो अबा हाणे ठीकु आहे बाबा अबा ठीक मां न आहियां मुंहिंजी तबियत ॾाढी नासाज़ थी अबा ॻाल्हि ॿुध मां वियो हुउमि दवा ते वियो हुउमि डॉक्टर हीअ दवा मूंखे लिखी ॾिनी चयईं त हीअ दवा गौरी थी पाणीअ सां न पीजांइ खीर सां पीजांइ ओ हाणे खीर सां पीजांइ अबा बाबा भला खीर सां लाज़मी आहे छा भला मूं वटि को मेन जो वाड़ो आहे जो मां तोखे खीर वठी ॾियां 200-250 रुपया किलो खीर लॻो पिया बाबा मां काथो एतिरा पैसा आणियां बाबा पाणीअ सां ई दवा फके छॾिजांइ अलाह सणाई कंदी मां हलां थो मूंखे ड्यूटीअ जी देरि थी थिए वाह सिकंदर वाह चाचा वरियल ख़ैर त आहे अॼु तूं बाला ऑफिसर आहीं रब तुंहिंजो रुतबो वधायो आहे अरे कहिड़ो ॾोह आहे मुंहिंजे हुन ग़रीब यार जो ॿुधाए अरे हुन त पीरनि ते बासियूं बासे रब खां पिनी तोखे वरिताए जॾहिं तूं ॼाए न त हुन ज़मीन जो सीनो चीरे न तती ॾिठई न थधी ॾिठई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजे लाइ जाकूड़ ईंदो रहियो ॿुधाए सिकंदर छा हुनजो इहो कसूर आहे ऐं जॾहिं तूं तालीम याफ़्ता थिए तोखे घर वारी परिणाए अॼु अगरि जेके तोखे बचा आहिनि त सिर्फ़ु उनजी वजह सां आहिनि सिकंदर उनजी वजह सां छा इहो हुनजो कसूर आहे रब जे घर देरि अथई अंधेर न अथई पर ॿुध यादि रखजांइ तुंहिंजी औलाद बि हिकु न हिकु ॾींहुं तोसां इहो अशर ज़रूरु कंदी सिकंदर ॿुध कन खोले ॿुध अॼु मुंहिंजो यार मौत जी कश्मकश में आहे अॼु तुंहिंजी हुनखे ज़रूरत आहे यार अॼु तोखे हुनजी ज़रूरत आहे जे अॼु न वए न त सॼी ज़िंदगी पछताईंदे
सॼी ज़िंदगी पछताई बस दादा बस मां भुलिजी वियुसि मां अंधो थी वियुसि इहो बि न सोचियो त वाकई जे पीउ मूंखे पढ़ायो लिखायो मां पंहिंजी अञा ऐं उनजे लाइ किथे मज़दूरी करे पोइ त बि उनखे रोकां पोइ त न मुंहिंजी इज़त घटि थींदी न त मुंहिंजियूं अखियूं खोले छॾियूं मां तोसां वाइदो थो कयां मां बाबा खे वॾी में वॾी अस्पताल में इलाजु कराईंदुसि मां हुनजी ख़िदमत कंदुसि मां हुनजो ॾोहदार आहियां अल्लाह तोखे तौफ़ीक़ ॾींदो बाबा मूंखे माफ़ कर बाबा मूंखे माफ़ कर मां भुलिजी वियुसि बाबा पंहिंजे अञा हिन में मूं एतिरो सोचियो बि कोन्हे बाबा नंढे लाइ खोटी करे करे तूं मूंखे कीअं ॾुखनि सुखनि में पालियो पढ़ायो जॾहिं बाबा पंहिंजी मंज़िल ते नौकरीअ ते पहुतुसि त पंहिंजो धार घर वठी करे शादी करे वेही रहियसि बाबा तुंहिंजो क़दुरु मूं कोन कयो बाबा तूं महिनत मज़दूरी करे पोइ माण्हू मूं ते टोकियूं पिया करे न लाइ बि तोखे मां मनाए कयो न कर घर वेठो बसि तुंहिंजे जे लाइ न पियो कयां बाबा पंहिंजे अना जे लाइ पियो कयां त माण्हू मूं ते खिलनि पिया अरे तूं ऑफिसर आहे तुंहिंजो पीउ मज़दूरी थो करे बाबा मूंखे ग़लती थी वई आहे बाबा मूंखे माफ़ कर मां तुंहिंजी दवायूं बि बाबा जीअं तूं चवंदे हल मां तुंहिंजो इलाज बि कराईंदुमि बाबा हल मूंसां तूं ॻाल्हाए छो नथो बाबा 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 ओ बाबा ओ बाबा तूं न ॻाल्हाए असांखे छा थो थी वञे मुंहिंजा मौला मां पंहिंजे पीउ परिश्ते जो क़दुरु न कयो ये सॼी उमिरि मूंखे कुलनि ते खणी स्कूल नौकरियूं करे मूंखे पाले जवान कयो ओ जॾहिं मां पंहिंजे लाइक़ु थी त पंहिंजे पीउ जो क़दुरु कोन कयो मां पंहिंजे पीउ जो बि क़दुरु न कयो बेहतरीन वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा लाला सिकंदर VSS बेल लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।